अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सीरियल एस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर जुता मलजी अपडेट नाज़रीन सिजावल का सलीम मलाह जी रिपोर्ट मौजूद सिजावल लगोट मोहम्मद खान प्ले पोटो जो प्राइमरी स्कूल गुजर 4 सालन का उस्ताद न हुअण सबब स्कूल बंद पयला है जे करे गोट जे आसपास 400 जी लगभग मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे जे खिलाफ गोठाण तरफा तालीम खाते खे इतला ॾियण ऐं दरख़्वास्त ॾियण जे बावजूद बि को बि तदारुक न थी सघियो आहे। गोठाण मोहम्मद कासिम प्ले पोटो, मौलवी शौकत प्ले पोटो, मुर्तजा प्ले पोटो ऐं ॿियनि जी अॻवानी में मासूम ॿारनि समेत हथनि में प्ले कार्ड खणी डीओ सिजावल जे ऑफिस आॾो नठण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो जिते अॻवाननि एहतिजाज कंदे मुतालबो कयो त स्कूल खोले असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, ॿी सूरत में असां बुख हड़ताल करे पंहिंजा हक़ वठंदासीं। तालीम खाते खे फौरी नोटिस वठणु घुर्जे।